20 ॾींहंनि जी कोई शादी न हूंदी आहे, कंहिंजी ज़िंदगी सां खेॾण अदा को मज़ाक न आहे। उन्हनि मूंखे ॾाढो परेशान कयो आहे, ॾाढो उन्हनि मूंखे टॉर्चर ॾिनो आहे। जी जी हाणे मां NGO वई आहियां, NGO वारनि मूंखे सपोर्ट कयो आहे। उन्हनि खे बि इहे कॉल्स वग़ैरह चई करे राति मुंहिंजो लाइव अचे पियो। उन लाइव जे दौरान मुंहिंजे हस्बैंड उन्हनि खे कॉल कई त तव्हां हिन छोकिरे जी लाइव बंदि कयो न त असां तव्हांजे मथां केस कंदासीं। मुंहिंजी भेण, तव्हां पंहिंजो पाण खे अकेलो बिल्कुलु बि न सम्झो। असां तव्हां सां गॾु आहियूं। सिंध जा जेके बि ॿार आहिनि सभु तव्हां सां गॾु आहिनि। जी वालेकुम अस्सलाम। जी मुंहिंजी भेण, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां सां कहिड़ो इशू थियो आहे हींअर, जेका तव्हांजी वीडियो बि वायरल थी आहे, तस्वीरूं बि वायरल थियूं आहिनि? जी अदा मूंसां असल में मसइलो इहो आहे, सैयद बुखारी ज़ात जा आहिनि जेके मुंहिंजा इन-लॉज आहिनि। उन्हनि मूंसां शादी कई जून जी 12 तारीख़ ते मुंहिंजी शादी थी। असां कोर्ट मैरिज कईसीं। उनजी फैमिली हिन में इन्वॉल्व न हुई शादी में। जी जी असां कोर्ट मैरिज असां कईसीं, पर उन खां बाद कुझु ॾींहंनि खां बाद मूंसां मिसबिहेव करणु लॻो ॾाढो, जंहिंखां बाद असांजी थोरो घणो मतिलबु घर में तूतू में हले पई, जेको मां घरेलू मसइलो सम्झी करे मां उनजी मारूं बि बर्दाश्त कयूं ऐं मां उनजी गारियूं बि इलाही ॿुधमि। इलाही हद खां वधीक मिसबिहेव हुन मूंसां कयो, जेको मां मतिलबु एज़ अ वाइफ थी करे मां उनजी ॿुधां पई, मां बर्दाश्त कयां पई। पर अचानक हितां हलियो वियो पंहिंजे ॻोठु, पीर जो ॻोठु जो हे आहे, उते हिन जी फैमिली रहंदी आहे। अच्छा, अॼु मूंखे इहो छा ही ऑलरेडी शादीशुदा बि आहे छा? न दादा, शादीशुदा कोन्हे। ऐं तव्हां पंहिंजे वारसनि जी रज़ामंदी सां शादी कई आहे या तव्हांजे वारसनि खे? न मुंहिंजी फैमिली मूंसां आहे। मुंहिंजी फैमिली खे ख़बर आहे, उन्हनि जी फैमिली खे बि ख़बर हुई। 3 साल खां असां इंगेज हुयासीं। 3 सालनि खां तव्हां इंगेज हुया? जी। ऐं तव्हांजी शादी टोटल घणा ॾींहं हली आहे? 20 ॾींहं। 20 ॾींहं हली। अच्छा, उन खां पोइ हिन तव्हां ते जेको तशदुद बि कयो आहे, उन खां अलावा हिन को तव्हां सां फ्रॉड बि कयो आहे ॿिए क़िस्म जो बि? जी अदा, मुंहिंजो गोल्ड वग़ैरह जेको हुयो उहो हे तव्हां खां सभु खणी हले वियो, जेको मां मतिलबु उन टाइम जॾहिं हे वियो उन टाइम मां नोट न कयो हुयमि, पर बाद में मां चेक कयमि त मुंहिंजो कुझु गोल्ड बि न आहे, मूं वटि कुझु कैश हुयो उहो बि मूं वटि न आहे। अच्छा, आख़िरी भेरो तव्हां सां को राब्तो थियो अथव? न अदा, लास्ट बस हिननि उहो ई मूंखे चयो जेको हितां हलियो वियो त मां कॉन्टेक्ट कयां। मुंहिंजो फ़ोन वग़ैरह हे भञी वियो। शादी जो जेके तक़रीबन प्रूफ हुया, वीडियोज़ वग़ैरह, उहो सभु हिन डिलीट करे मुंहिंजे फ़ोन मां मुंहिंजो मोबाइल भञी छॾियो ऐं हितां हलियो वियो। मतिलबु कंहिंखे शादी जी ख़बर न पए त हिन शादी कई आहे। अच्छा अच्छा, अजीत, इहो ॿुधायो त तव्हांजी जेका रिहाइश हुई उहा किथे हूंदी हुई? उहा हुन ई का घर ख़रीद कयो हुयो या तव्हांजे घर में रहंदा हुआ? मुंहिंजो घर हुयो अदा, मुंहिंजो घर, मुंहिंजे चाचा जो घर हो, मूंसां हिते रहे थो असांजे घर में। अच्छा, तव्हां इहो डिसाइड करे वेठा हुयो त जेकॾहिं शादी कंदासीं चाचा जे घर में रहंदासीं? न, उन असांखे चयो हुयो त या मतिलबु मूं वटि फ़िलहालु एतिरा पैसा न आहिनि, या मां निकाह जो ख़र्च करे सघां थो, या मां घर वठी सघां थो। त मां उनखे चयमि, मां चयो ठीकु आहे, घर असां बाद में वठंदासीं। कुझु ॾींहंनि खां बाद में, मतिलबु 15-20 ॾींहंनि खां बाद हुन पाण कमिटमेंट कई हुई मुंहिंजी फैमिली सां त असां निकाह कयूं था। निकाह जे 10-15 ॾींहंनि खां बाद मां घर वठंदसि, पर हुन घर न वरितो ऐं अचानक खां हितां हले वियो ऐं मूंखे उते वञी करे तलाक जी धमकियूं ॾियणु लॻो। अच्छा, जेका ॻाल्हि मां हींअर तव्हांखे तलाक त कोन ॾिनी अथई? ॾेई छॾी अथई अदा, मूंखे तलाक जी धमकी ॾिनई। उन खां बाद मां हिन जे ख़िलाफ़ पोस्ट हलायमि फेसबुक ते। उहा पोस्ट मुंहिंजी वायरल थी थोरी घणी, त उन खां बाद वरी हे मुंहिंजे घर आयो, मतिलबु मुंहिंजो हस्बैंड ऐं उनजो दोस्त आहे यूनिस मेमण, इहे ॿई मुंहिंजे घर आया हिते कराची में। मूंखे वार्निंग्स ॾिननि त एतिरो शोर न कर ऐं ख़ामोशी सां तलाक वठी करे साइड थी वञि। त उहा ॻाल्हि मां हिननि जी न पई मञां। मां चयमि मां तलाक छो वठां, मूंखे कोई रीज़न ॾियो, मूंखे कोई वजह ॾियो, मां तलाक ईअं न वठंदसि। त तॾहिं बि हुनजो जेको दोस्त आहे हुन बि असांजे घर में अची करे ॾाढी बदतमीज़ी कई। हालांकि अदा हुनजो को हक़ नथो थिए, उहो केरु थींदो आहे असांजे विच में अचण वारो, पर हुन चयो चई मां मतिलबु मुंहिंजे हस्बैंड जे तरफ़ सां उहो ॻाल्हाए पियो त मां हिनजो वॾो बि मां आहियां, हिनजो नंढो बि मां आहियां ऐं तव्हांजो डाइवोर्स बि मां ई कराईंदसि। त हे सैटरडे वारे ॾींहुं असांजे घर आया हुया, विच ते संडे अची वियो। वरी मंडे वारे ॾींहुं हिननि मूंखे डाइवोर्स पेपर्स पहिरियां व्हाट्सएप कया, वरी पोइ TCS जे ज़रिए हिननि मूंखे मुंहिंजे घर मोकिलाए छॾिया। अच्छा, यूनुस मेमण छा कंदो आहे भेण? अदा उहो हिननि जो दोस्त आहे, वधीक मूंखे ख़बर न आहे, बसि मुंहिंजे हस्बैंड जो दोस्त आहे। हुन सां गहरी दोस्ती आहे हुननि सां।
अच्छा मुंहिंजी भेण हाणे तव्हांखे पूरी क़ौम ॿुधे पई असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हां मूंसां बि राब्तो करण जी कोशिशि कई हुई पर राब्तो थी जी अदा मां तव्हांखे 20 जुलाई ते मां तव्हां सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कई हुयमि ऐं उन खां बाद मां अदा मुश्ताक सां बि मिली हुयमि उन्हनि मूंखे इहो चयो चई भेण हाणे जेको तव्हांजो नसीबु हुयो पर अदा नसीब बि मूंखे तव्हां मुंहिंजी ग़लती ॿुधायो त मां नसीब सम्झी करे मां हुनखे एक्सेप्ट कयां न। जी मुंहिंजी भेण पर हुन खां पोइ खैरपुर NGOs वारनि सां मुंहिंजो राब्तो थियो उन्हनि माशाल्लाह मूंखे इलाही सुठी मोट ॾिनी उन्हनि मुंहिंजे लाइ मुंहिंजे साम्हूं वेही करे उन्हनि सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कई पर जंहिंजे रिप्लाई में मुंहिंजो जेको सोहरो आहे सईद बुखारी जेको आहे उन रिप्लाई में इहो चयो त असांखे ख़बर ई न आहे असांजे पुट शादी कई आहे या तलाक ॾिनी आहे असां विच में न ईंदासीं। मुंहिंजी भेण हाणे तव्हांखे पूरी क़ौम ॿुधे पई त हींअर तव्हां छा था चाहियो आख़िर इंसाफ़ थिए कहिड़ी सूरत में तव्हांखे इंसाफ़ मिले? अगरि कानूनी तरीक़े सां जेतिरो बि थी सघे मूंखे एतिरो कानून जी ख़बर न आहे पर कानूनी तरीक़े सां मां चाहियां थी उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे 20 ॾींहंनि जी कोई शादी न हूंदी आहे कंहिंजी ज़िंदगी सां खेॾणु अदा को मज़ाक न आहे उन्हनि मूंखे ॾाढो परेशान कयो आहे ॾाढो उन्हनि मूंखे टॉर्चर ॾिनो जी जी हाणे मां NGO वई आहियां NGO वारनि मूंखे सपोर्ट कयो आहे उन्हनि खे बि इहे कॉल्स वग़ैरह चई करे राति मुंहिंजो लाइव हले पियो उन लाइव जे दौरान मुंहिंजे हस्बैंड उन्हनि खे कॉल कई त तव्हां हिन छोकिरे जी लाइव बंदि कयो न त असां तव्हांजे मथां केस कंदासीं। मुंहिंजी भेण तव्हां पंहिंजो पाण खे अकेलो बिल्कुलु बि न सम्झो असां तव्हां सां गॾु आहियूं सिंध जा जेके बि ॿार आहिनि सभु तव्हां सां गॾु आहिनि मां गुज़ारिश कंदुसि जेको इंतिज़ामिया आहे त नोटिस वठनि हिन मामले जो ऐं हिन शख़्स खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे हिनखे सज़ा मिले। जी अदा मां बि इहो ई चाहियां थी मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ जेके NGO वारनि खे जेके रिश्वत ॾियण जी कोशिशि कनि था इहो बंदि कयो वञे मूंखे इंसाफ़ खपे खुदा मुंहिंजी हेल्प कयो मुंहिंजी मदद कयो।